नाज़रीन, कराची के मलीर वारे इलाके में उभरंदड़ चमकंदड़ सितारो मोहम्मद जवाद आलम यंग पार्लियामेंट जो MPA बणजण जो एज़ाज़ हासिल करे वरतो आहे। मोहम्मद जवाद आलम पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन सिंध के चेयरमैन ऐं पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेजेस एसोसिएशन के मरकज़ी सेक्रेटरी जनरल आलमशेर रहमान जो साहिबजादो आहे, जे थोड़ी वक्त में पंहिंजी सलाहियतुनि ऐं क़ाबिलियत सबब कामयाबियुनि जूं ऐं बुलंदियूं ॾिठियूं आहिनि। यंग पार्लियामेंट जो MPA बणजण खां पोइ संदसि दोस्त ऐं चाहींदड़ खेसि मुबारकबाद ॾियण लाइ संदसि रिहाइशगाह ते पहुची रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन जो नुमाइंदो वफ़द, जंहिंमें कराची डिवीज़न जो सदर मलिक साजिद अली खान, नायब सदर फुरकान न्याज़, जनरल सेक्रेटरी सैयद मुहिबुल्ला शाह, ईस्ट जो सदर गुलाम अब्बास सातो, पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जा अगवान फ़हीम अल्फास ऐं आसिफ असगर ऐं ॿिया दोस्त अहबाब शामिल हुआ। खेसि मुबारकबाद ॾियण लाइ रिहाइशगाह पहुता। उन मौक़े ते वफ़द मोहम्मद जवाद आलम खे सिंध जी रिवायती सूखड़ी अजरक ऐं गुलनि जा हार पाराया। वफ़द जे अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जो मुस्तक़बिल नौजवाननि जे हथनि में आहे। इहे ई हिन मुल्क जी तक़दीर बदिलाईंदा। जवाद आलम पंहिंजे वालिद जे नक्श कदम ते हलंदे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत जो सफ़र जारी रखंदो।